थरपारकर ज़िले में जेका से माकड़नि हमलो करे जेका पोखियल जेके फसल आहिनि उन्हनि खे तबाह करे छॾियो आहे। इस्लाम कोट आहे, मिठी आहे, डीपलो आहे, नगर पारकर जेके समूरा जेके तालका आहिनि उन्हनि में जेको चइनि वरनि जे दुकारनि खां पोइ जेके आबादगार आहिनि उन्हनि बनियूं पोखियो हुयूं। माकड़नि जे हमले खां पोइ उहो फसल जेको आहे उहो खाए चट करे रहिया आहिनि। ऐं जेके आबादगार आहिनि थरी जेके हारी आहिनि उहे इस्लाम कोट प्रेस क्लब ते एहतजाज करे पहुता आहिनि। अचो त उन्हनि खां पुछूं था त छा था चवनि। इस्लाम कोट जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में जीअं गुलूअ जो तड़ आहे, चौणार आहे, बिटड़ी आहे, रोहिड़ा आहे, बोरली मुसेपोटा ऐं ॿियनि ॻोठनि में जेको सो माकड़ जेको सो ॿिनि ॾींहंनि खां लथल आहिनि। ऐं जेके मिसकिन माण्हुनि जेको आबादियूं फसल पोखिया हुआ, बाजर, गुआर, मुङ, चौरा, उहे हाणे मुकमल तौर उन्हनि तबाह करे छॾिया आहिनि। असां अहिड़ो इतला मुख़्तियारकार खे ॾिनो आहे, तपेदारनि खे ॾिनो आहे, पर अञा ताईं का बि टीम असां वटि न आहे पई थी। डुकार मुतासिर माण्हू मस हींअर उन्हनि जो जेको आहे रोज़ी जो आसरो थियो इहो ख़तमु थी वियो ऐं ज़िले इंतिज़ामिया बिल्कुलु मुकमल तौर ख़ामोश आहे ऐं इहो तमामु ग़रीब माण्हुनि सां नाइंसाफ़ी थी रही आहे। असांजो मुतालबो आहे डीसी साहिब खे त इहो जेको जल्द खां जल्द जेको फुहारो करे हिन मकड़नि ते ज़ाब्तो आंदो वञे। इंतिज़ामिया ख़ामोश बणियल आहिनि, उनजे कन ते का जोश कोन थी सघे। असां ख़र्च करे जेको बनियूं आबाद करायूं आहिनि उनमें जा मकड़ खाई तबाह करे विया आहिनि। 3 महीननि खां वठी अञा ताईं को बि टीम न आहे पई थी। मुतालबो कनि पिया जेका सिंध हुकूमत खां त जेके थरपारकर जा जेके समूरा जेके से ॻोठ आहिनि उन्हनि में जेका से स्प्रे करायो वञे। ख़ासि करे इस्लाम कोट तालके में जेका से कल्ह खां पोइ जेके माकड़नि जी जेका से वॾी जेका लोद लथल आहे उन्हनि फसलनि खे चट करे छॾियो आहे। चवनि था स्प्रे करे असांखे जेका से पोखियल फसल आहे उन खे बचायो वञे त जीअं असीं हारी जेके आहियूं उहो पंहिंजो सफ़र गुज़र असांजो समूरो बनियुनि ते आहे उहो जेका से चइनि वरनि जे दुकारनि खां पोइ जेका असां बनियूं पोखियूं आहिनि उहो बची सघनि। गाज़ी बजीर, अवामी आवाज़, TV न्यूज़, इस्लाम कोट। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।